मुर्तजा शेर खुदा जो इहो मकाम आ जो कुरान करीम जो अलहमद खां तिलावत कंदा हन घोड़े जे रिकेब में पैर विझंदा हन अञा ॿिए रिकब में पैर पहुचंदो आ त कुरान वन्नास ताईं पूरो करे छॾींदा हन। अॼु उन शेर खुदा जा बचड़ा मुझो इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम या उन जा बचड़ा या घरवारा सभई कुरान करीम जा हाफिज सभई कुरान करीम जा कारी सभई कुरान करीम जा आलिम सजी ॾहीं जी रात खीमन में भी कुरान जूं लोलियूं लहियूं त मुझे महबूब जा गुलामन में भी कुरान करीम जूं लोलियूं रहियूं। ए ईमान वारो ए मुसलमानो इहे जेके मुक़द्दस ॾींहं हन इहे ॾींहं रात जागी गुज़ारियो कुरान करीम जूं लोलियूं ॾियो त खुदा भी राज़ी थे खुदा जो महबूब भी राज़ी थे त मुझो सुहिणो हुसैन भी राज़ी थे। छो त रब्बे करीम कुरान करीम में फरमाए छॾियो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। कुरान ईमान वारन जे लाइ शिफा बिया कुरान ईमान वारन जे लाइ रहमत बिया वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा। ज़ालिमन के कुरान करीम कोई भी फ़ाइदो न ॾींदो उहे ज़ालिम कुरान सां मोहब्बत भी न रखंदा छो त कुरान सां मुझे हुसैन जी मोहब्बत आ अहिड़ी त मोहब्बत आ जो ॾहीं जे रात खीमन ॾे रुगी कनु ॾे तॾहिं भी हले पियो या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला। पर मुंहिंजा दोस्त जॾहिं सिर मुबारक भी जिस्म खां जुदा थी वियो आ पलीत त नेज़े ते रखियो आ त दुनिया ॾिसे त इमाम जो छा हाल आ। मुंहिंजे रब चयो ओ पलीत कुत्ता तू त नियत खराब करे बीठो आ पर मां अल्लाह पंहिंजे महबूब जे बचड़न के एॾो त शान अता फरमायो आ भले धड़ मुबारक जिस्म खां अलग आ नेज़े ते आ पर उते भी लोली आ त यासीन वल क़ुरआनिल हकीम। मुझा दोस्त अजीज मुझे महबूब जे बचड़न जे जुबान ते कुरान खां परे मुझे महबूब जा बचड़ा नाहिन। कुरान छो त जॾहिं मदीने वारो साईं चवे त मुझो हुसैन मूमा मां मोहम्मद हुसैन मां कुरान महबूब ॾे हली आयो त महबूब जा वारिस महबूब जा बचड़ा उहे कुरान खे न संभालींदा त केरु संभालींदो। अहिड़ो कुरान खे संभाले ॾेखारियूं अहिड़ो कुरान करीम खे पढ़ी ॾेखारियूं जो क़यामत ताईं को मां जो लाल ईअं पढ़ी न सघंदो। हिन सिर ऐं धड़ सां गॾु त सभु कंहिं पढ़ियो पर सिर धड़ खे अलॻि करे नेज़े ते कुरान पढ़ियो त मुंहिंजे हुसैन पढ़ियो। मुंहिंजा दोस्त अजीज वकुल जा अल हक वज़हक़ल बातिल जीअं रात ऐं ॾींहुं पाण में गॾु नथा थी सघनि तीअं हक़ ऐं बातिल भी ॾींहुं पाण में गॾु नथा थी सघनि। मुंहिंजे सुहिणे हुसैन हक़ जो अलम बुलंद करे दुनिया खे ॾेखारियो त यादि रखो दुनिया वारो क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि खे सबक़ ॾेई मुंहिंजो हुसैन पो सब कंहिंजी मर्ज़ी आ दुनिया जे हुक्मराननि खे सबक़ ॾेई मुंहिंजो हुसैन त यादि करे छॾिजो मुंहिंजे नाने नबी पाक भी अदुल कयो मुझे बाबे अलील मुर्तजा भी अदुल कयो मां हुसैन भी दुनिया के ॾेखारे थो वञा सभई बचड़ा अल्लाह जे राह में कुर्बान कयम पंहिंजी जान भी कुर्बान कयम पर पलीत जे हथ ते हथ न ॾिनो अल्लाह जे रज़ा ख़ातिर अल्लाह जे हबीब जे रज़ा ख़ातिर दीन जे सर बुलंदीअ जे लाइ मुंहिंजो सुहिणो हुसैन अहिड़ो त सबक़ ॾेई वियो जो क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ सबक़ आ त अदुल ऐं इंसाफ़ खां कम वठिजो ईअं अदुल कजो जीअं मुंहिंजे हुसैन करबला में अदुल करे ॾेखारियो। अहिड़ो अदल कजो इहो अदल इहो ई सबक़ आ कलमे वारनि मुस्लमाननि जे लाइ। मुंहिंजा दोस्त त अदल क़ाइम रखिजो। असां अदल छाखे था चऊं रुगी ॿिए ते नज़र हूंदी आहे त फलाणो ज़ुल्म थो करे फलाणो ज़ुल्म थो करे हिकिड़ी निगाह क़ुरान करीम जे मथां विझ त छा जेॾी महिल मुंहिंजो सुहिणो इमाम आली मक़ाम पंहिंजे घोड़े ते सवार थी करे
मैदाने ज़ार जे तरफ रवानो पियो थे। ईमान वारा गौर त कर, जॾहिं सुहिणो अली अकबर तैयार थी हलियो त मुंहिंजे सुहिणे हुसैन वागू झले पंहिंजे बचड़े खे तैयार करे मोकिलियो। सुहिणो घोट कासम तैयार थी आयो, मुंहिंजे सुहिणे हुसैन तैयार करे पंहिंजे जिगर ते हथ हणी ॾिस त कहिड़ो पीउ आहे जेको ईअं बचड़ा तैयार करे मोकिले त वञ अल्लाह जे राह में जान कुर्बान कर त मां तुंहिंजो लाशो खणी अचां। कहिड़ो माउ जो लाल आहे कायनात जे अंदर। ऐं ईमान वारा तोखे कसम आहे पंहिंजे परवरदिगार जो, पंहिंजे सीने ते हथ हणी ॾिस, तोखे बचड़ा प्यारा आहिनि छा मुंहिंजे हुसैन खे बचड़ा प्यारा न हुया छा? हिकु हिकु करे संबेरे तैयार करे पंहिंजे हथड़नि सां मोकिले त वञ मुंहिंजा बचड़ा मुंहिंजे रब खे राज़ी करे आ, मुंहिंजे नाने नबी पाक मुहम्मद रसूलुल्लाह खे राज़ी करे आ। लेकिन उहा घड़ी अचे पहुती आ जो मुंहिंजो सुहिणो हुसैन पंहिंजे नाने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ॾिनल पाक दिस्तार त पंहिंजे पेशानीअ ते सजाइन था, पंहिंजे बाबे अलील मुर्तज़ा जी तलवार त हथ में खणनि था, पंहिंजे दुल्दुल खे त तैयार कनि था। पंहिंजे मुंहिंजा दोस्त कारेज़ार में वञण खां पहिरियों जॾहिं पंहिंजे खीमन में निगाह था विझनि त जो कासिम घोट नाहे जेको मुंहिंजा दोस्त महार झले, अली अकबर घोट मौजूद नाहे जेको महार झले, हिकड़े पासे शहजादन जा लाश मुबारक पिया आहिनि। वाह सोहणा लतीफ, वाह सोहणा लतीफ। मुंहिंजो सुहिणो हुसैन पंहिंजे बचड़नि जे लाशनि ॾे बि निहारींदो आ, आसमान जे तरफ़ बि निहारींदो आ, कारेज़ार जे तरफ़ बि निहारींदो आ, आख़िरी निगाह पंहिंजे खीमन जे तरफ़ बि रखंदो आ। छाजे करे थो ॾिसे? मथे ॾिसे थो त नानो मुहम्मद रसूलुल्लाह आबे कौसर जा जाम झलियो बीठो आ। पंहिंजे बचड़नि जे लाशनि ॾे थो ॾिसे त मुंहिंजो सुहिणो अलीउल मुर्तज़ा बाबो साईं मुंहिंजे बचड़नि जे ज़ख़्मनि जा फट उघी रहियो आहे। कारेज़ार ने तो ॾिसे त मुंहिंजी जीजल अमड़ी उहे पथरियूं मेड़े रही आ त मतां मां किरां। ओ मुंहिंजा दोस्त ॿुधा, जंहिंजे इंतज़ार में मुहम्मद रसूलुल्लाह हुजे, फातिमत ज़हरा हुजे, अलीजुल मुर्तज़ा हुजे, सभई फरिश्ता मुंतज़िर हुजनि त केॾी महिल थो इहो सॼी दुनिया जो लाल अल्लाह जे आॾो पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई काइनात जो रंग लाए, हबीब जे उम्मत जा गुनाह मेटे केॾी महिल थो थिए। हर शइ खे इंतज़ार हुयो। जीअं सुहिणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो त कुकरा करबला जा मादर थे मेड़ियास, कुकरा करबला जा मादर थे मेड़िया से, गलन तां रत फुड़ा सुने अली थे उघिया से, मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे, मिड़ई माफ कयास कयामत ताईं जेका भी कायनात ईंदी, जेको मुझे हुसैन सां प्यार कंदो रब उन जो बेड़ो पार कंदो। प्यार जी निशानी कहिड़ी आ त जंहिं महबूब सां प्यार हूंदो आ उन जे रफ्तार सां प्यार हूंदो आ, उन जे गुफ्तार सां प्यार हूंदो आ, उन जे किरदार सां प्यार हूंदो आ। निमाज सां प्यार कर, कुरान करीम सां प्यार कर, छो त मुंहिंजे हुसैन करबला जे मैदान जे अंदर ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कारेज़ार में वञण खां पहिरीं जॾहिं पंहिंजे खीमन ॾे निहारियाऊं त पुटड़ा जवान भाइटिया कोन हा, लेकिन मासूम नंढड़ी सकीना जे कदमन में चंबड़ी पई। बाबा बाबा अज तू मुखे छॾे तो वञी, मुझो भा। बस अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाए। भेण ज़ैनब अचे थी महार में हथ जी बीह थी रहे अदा, जवान पुटन खे त तो मोकिलियो, पर मां पीउ खां पोइ दोस्त भेण जो भी हिकिड़ो मक़ाम आहे।
सबको पंहिंजे न्याणियुनि वारो आहे। अबे अम्मा खां पोइ जेका न्याणी हूंदी आहे न, ॾाढी वेचारी पंहिंजे भाइरनि जे लाइ जान कुर्बान करण वारी हूंदी आहे। लेकिन वाह मुंहिंजा अली तुंहिंजे बचड़नि जो शान, वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन तुंहिंजे बचड़नि जो शान। जो बीबी ज़ैनब महार में हथ विझी चवे थी अदा बेशक जो अली अकबर कोन्हे, बेशक जो घोट कासिम कोन्हे जेको तुझे महार में हथ विझी तोखे रवानो करे। मां भी पंहिंजे नाने नबी पाक जे दरबार में सुरई थियण थी चाहियां। अज दुनिया के ॾेखारण थी चाहियां ऐं दुनिया जूं भेनरूं जीअं ज़ैनब पंहिंजे भाउ खे तैयार करे पंहिंजे महबूब नाने नबी पाक जो दीन बचाइण जे लाइ आख़िरी पंहिंजे नाने नबी पाक जी निशानीअ खे बि गुलनि जे सुहार खे मोकिलियो। ऐं दुनिया जूं भेनरूं तव्हां बि मुंहिंजे महबूब जे दीन खे बचाइण लाइ क़ुर्बानीअ खां न कीबाइजो। कलमे वारो तव्हांखे कसम आहे पंहिंजे परवरदिगार जो, खुदा जो कसम। इब्न अब्बास साईं फरमाए थो त मां मके जे सरज़मीन ते आराम में आहियां। अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाईंदा मंझंदि जो टाइम आहे, अचानक ॾिसां त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम में ॾिसां थो अचनि था पिया। संदन जा ज़ुल्फ मुबारक खिंडड़िया पिया आहिनि, मिटीअ जी दज़ लॻई पई आहे। या रसूल अल्लाह छा आहे? पाण फरमाईंदा हुसैन जे क़त्ल गाह तां मोटी आहे। अम्मा उम्मे सलमा फरमाए थी मूंखे अल्लाह जे इज्जत ऐं जलाल जो कसम आहे, मां पंहिंजे घर में आरामी आहियां, ॾिसां थी त मुंहिंजो घोट मुहम्मद रसूलुल्लाह अखिड़नि मां लुड़क जारी आहिनि, ऐं ज़ुल्फ मुबारक खुलिया पिया आहिनि। या रसूल अल्लाह कहिड़ी क़यामत अचे वई? फरमाईं था ऐं सलमा मुंहिंजो बचड़ो हुसैन अल्लाह जे राह में कुर्बान थी चुको आहे। फरमाए थी मां छिरक भरे उथियसि, उन मिटीअ ॾे निहारिया त मिटीअ जो रंग ॻाढ़ो थी वियो। चयमि त वाक़ई मुंहिंजो हुसैन अल्लाह जे राह में कुर्बान थी वियो। दोस्त कुहाए दादुला तो मुहब माराए, खासन खलीलन खे तो सख्तियों सहाए। अल्लाह समंद बेनियाज सा करे जा चाहे, इन ये मंझ आहे का उन्हीं गाल असरार जी। मुझा दोस्तो हे जेके अखड़न मां ब लुड़क वहन था, खुदा जो कसम ये तव्हां असांजे लाइ कबर जो ज़रियो हन, छोटकारे जो आखिरत जे छोटकारे जो ज़रियो हन। मुझे इमाम आली मकाम सां प्यार करण वारा नमाज सां प्यार कर, कुरान सां प्यार कर। छो त मुझे सोने हुसैन करबला जे मैदान जे अंदर आखिरी वक्त में भी शिमरे पलीत खे चे ओ पलीता परे थी तोखे ख़बर आज जुमे जो ॾींहुं आहे, मुझे दिल पर नाने नबी पाक जी उम्मत खुतबा ॾींदी हूंदी। ओ पलीत तूं परे थी, वरी पाण फरमायो थोड़ो सीनो त खोल, मां ॾिसां त उहो ई कुतो आहीं या को ॿियो आहीं। पलीत शिमरे सीनो खोलियो, सीने ते निशान हुया मुझे सोने हुसैन। उन वक्त भी फरमायो सदक़त या रसूल अल्लाह। वाह मुझा सोना नाना तो सच फरमायो हो त मां हुसैन जे खून में जेको पंहिंजा हथ रंगींदो उन कुत्ते जे छातीअ ते निशान हूंदा। पाण फरमायो बदबख्ता वाक़ई उहो तूं ई कुत्तो पलीत आहीं जंहिंजे लाइ मुंहिंजे नाने नबी पाक नंढड़े लाकू मूंखे ॾसे छॾियो हो। उहो पलीत तुंहिंजे खून में हथ रंगींदो। परे हट, मां पंहिंजे यार जो दीदार कयां, पोइ तूं भले खंजर जो वार कर। शिमरा पलीत मस्त था खंजर के वार में, अरे मेरा हुसैन मस्त था दीदारे यार में। उन पंहिंजे यार जे दीदार जी तमन्ना रख, उन पंहिंजे यार जे दीदार जी तड़प रख। कुरान करीम सां प्यार कर, जंहिंदा हुसैन दे नाल जंहिंदा पंजां दे नाल प्यार नहीं, उहदे कलमे ते इतबार नहीं। लेकिन प्यार छा थींदो आहे उहो तूं समझी सघी थो त प्यार कंहिंसां कीअं कबो आहे। मुंहिंजा दोस्त नमाज 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 पंहिंजे पाण सां इंसाफ़ कर। मुंहिंजे हुसैन काइनात सां इंसाफ़ कयो। तोखे अपील आहे न सजण साईं जे फ़कीर जी, सजण साईं जे ख़ादम जी, मुझे मुर्शिद जो पैगाम इहो थई ऐं इंसान पंहिंजे पाण सां अदल कर, पंहिंजे पाण सां इंसाफ़ कर। जेसिताईं पंहिंजे पाण सां इंसाफ़ न कंदे तेसिताईं कतन तूं ॿिए सां इंसाफ़ न कंदे। पंहिंजे पाण सां इंसाफ़ कर, पंहिंजे घर वारनि सां इंसाफ़ कर। जिन खे अल्लाह ताला तोखे निकाह में ॾिनो आहे उन पंहिंजे घर वारी जे हक़नि जो ख़्याल
ख्याल कर, जेके बचड़ा रब करीम तोखे ॾिना उन्हनि बचड़नि जो ख्याल रख, जेके न्याणियूं रब जे ज़ात तोखे ॾिनियूं उन्हनि न्याणियुनि जो वक़्त ते शादियूं करा, उन्हनि जो ख्याल रख। उन खां पोइ मिसकीननि ग़रीबनि यतीमनि जो ख्याल रख। ईअं ख्याल रख जीअं लजपाल हुसैन ख्याल रखियो। वक़्तु इजाज़त नथो ॾे, वक़्तु इजाज़त नथो ॾे। बस इहे लफ़्ज़ चई हिया जिस पंहिंजे नाक़िस अकुल जे हर जेको चयोसि उन खे ख़त्म कयां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सोणे हुसैन इमाम आली मक़ाम जो जेको मैसेज आहे उहो इहो आहे त अदल सिखो, दुश्मन जे आॾो झुकण न सिखो, दुश्मन जे आॾो सिपह सालार थी ईअं शींहं थी सिखो। कतन ईअं न कयो जो 5 या 10 हज़ार जे लालच में कंहिं अहिड़े जी ग़ुलामी क़बूल कयो जेको सॼी राति शराब पीअंदो हुजे, शराब पी ऐं पंहिंजा हाल अजाया करे छॾींदो हुजे, वरी 5-10 हज़ार जे लालच में वरी उन जी ख़िदमत चाकरी कंदो वरिती। ईअं न कर, ईअं न कर। हुसैन लजपाल जो आशिक थी करे मस्जिद सां प्यार कर, क़ुरान सां प्यार कर त तुंहिंजो बेड़ो पार थींदो। अल्लाह ताला जी ज़ात मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। दोस्तनि भी चयो पे हक़ीक़त इहा आहे त हे मूंखे पंहिंजे महबूब हुसैन जो मदीने खां शुरू थींदड़ काफ़िलो औन मुहम्मद खां वठी इमाम मुस्लिम जे बचड़नि खां वठी ॿुधाइणो हो। दिल भी इहो पे चाहियो पर मजबूरी पहिरीं अर्ज़ करे चुकुसि। ख़ुदा अगर मौक़ो ॾिनो वरी को मौक़ो मिलियो त इंशा अल्लाह ताला इमाम मुस्लिम बिन अकील जे बचड़नि खां वठी करे सॼो किस्सो तव्हांखे करबला जे मैदान ताईं रुॻी न पर करबला जे मैदान खां पोइ छा थियो इहा भी हिकड़ी हकीकत आहे, उन खे भी निगलेक्ट नाहे करणो। यजीद जे मथां लानत आहे अल्लाह जी, अल्लाह जे रसूल जी, जमी मलाइकनि जी ऐं कायनात जे हर इंसान जी। हे मां नथो चवां, मुंहिंजो मदीने जो घोट फरमाए वियो आहे त जंहिं भी शख्स मुझे पाक मदीने जे अंदर अफरा तफरी मचाई उन जे मथां लानत आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी। हबीबन त ईअं फरमाए छॾियो त उन पलीत खे जहन्नम जे बाहि में ईअं पिघलायो वेंदो, ईअं पिघलायो वेंदो जीअं लूण खे पाणीअ में पिघलाइबो आहे। उन पलीत कुत्ते यजीद रुगी करबला जे मैदान ते अचे ॻाल्हि ख़त्म कान कई हुई, उन खां बाद में मदीने पाक ते हमलो करायो हो। 3 ॾींहनि ताईं मुंहिंजा दोस्त मदीने पाक जे मुंहिंजे मदीने वारे साईं जे मस्जिद नबवी जे हरम में गॾ ऐं घोड़नि जूं लिडियूं लहरायूं हुयूं। इन ज़ालिम पलीत यजीद कुत्ते उन जी हिस्ट्री इहा अथव। 3 ॾींहनि ताईं पंहिंजे लश्कर खे इजाज़त ॾेई छॾी त मदीने जी हर औरत तव्हांजे लाइ जाइज़ आहे। 3 ॾींहनि ताईं मदीने जे पाक दामन औरतुनि सां नाजाइज़ियूं थींदियूं रहियूं। इहो लानती आहे इन जे मथां अल्लाह अल्लाह जे रसूल जी लानत आहे। क़यामत ताईं इन जे पोइ लगन जे मथां भी लानत आहे। हुसैन मुंहिंजो कल भी ज़िंदह हो, अॼु भी ज़िंदह आहे। क़यामत ताईं हुसैन ज़िंदह रहंदो, हुसैनियत ज़िंदाबाद रहंदी, यजीदियत मुर्दाबाद रहंदी, हुई आहे क़यामत ताईं रहंदी। मुझे हुसैन अगे ही फरमाए छॾे ओ ज़ालिमा ज़ुल्म जी इंतहा कर, जिते तुंहिंजे ज़ुल्म जी इंतहा थींदी मां हुसैन जे सब्र जी इब्तिदा थींदी। अल्लाह ताला मौक़ो ॾींदो इंशा अल्लाह ताला नेक्स्ट टाइम में वरी ॻाल्हाईंदासीं। अल्लाह ताला मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। सॼी जमायत खे दावत आहे मुंहिंजे महबूब मुर्शिद सॼण साईं जे दरबार जी। सुभाणे परीं ख़ैर सां आचर जॾहिं माहवारी प्रोग्राम आहे मुंहिंजा महबूब ख़िताब फरमाईंदा आहिनि। 3 पहिरीं नमाज़ खां पोइ 2 परीअ खां प्रोग्राम शुरू थींदो आहे। फ़क़ीरानी जमायत आहे, फ़क़ीरानी मुहबत, ज़िक्र अज़कार जूं लोलियूं थींदियूं। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे भरे झोलियूं ॾींदो। महबूब ज़िक्र जूं लोलियूं ॾींदा, तव्हां सां भरींदासीं झोलियूं। इंशा अल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा। ख़ुसूसी रब खां दुआ उन्हनि दोस्तनि जे लाइ पंहिंजे महबूब बचड़े हुसैन जे सदके में जेके बेऔलादी आहिनि, अल्लाह उनके सोने ज़ैनुल आबिदीन जे सदके में नेक